दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना ते बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद निन्नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मनल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जी मखलूक उन्हीअ जो मुल्क वही मालिक वही खालिक वही माबूद वही मशहूद जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे तत अर्श अल्लाह ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला जंहिं बि शइ जो पैदा करण जो इरादो फरमाईंदो आहे बस कुन ज़मीन समंदर दरिया दरख्त आसमान कुर्सी लोहो कलम सिदरतुल मुंतहा ता अर्श अल्लाह कुन थी फयकून उहा शइ थी पवंदी आहे। ये अल्लाह जी कुदरत आहे जेका कुदरत बेमिसाल बेशुमार जंहिंजो को शुमार आहे। सलातो सलाम दरूद भी तो सलाम भी अॼोके वक़्त में हिन दौर में बाज़ बंदा सलाम जो इनकार कनि था। जेकॾहिं सरकार ते सलाम मोकिलियो त हरम शरीफ़ में वञी सरकार जे साम्हूं बि सलाम सलाम हाज़िर ते हुज़ूर गाइब
अल्लाह ताला साफ कलाम मजीद में फरमायो है इन्नल्लाह व मलाइकतहु बेशक मां अल्लाह मजा मलाइका युसल्लून अलन नबी मोकलियों ता दरूद मथे नबी मोहम्मद मुस्तफा ते या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वाला सल्लु अलैहि अवां भी नबी ते सलात मोकलियो व सल्लिमू तस्लीमा ऐं खूब दरूद सलात जो हुक्म है सलाम जो हुक्म है भली तू केतरो भी सरकार का करे रहो ये अल्लाह जी अता है अल्लाह जी कुदरत है पान फरमायो तो मुझे मथा अल्लाह जी अता थी रही है मां उनके तक़सीम करे रहा जे इन अता ते हलों महीना गुजरी वञनि साल गुजरी वञनि कमा हक़ हो कोई बयान पूरो न करे सघे ये करम जो को उम्मत मथा थी रहो सब नबी करीम जे मुहाबे सरकार भी अता है इन ज़ात जे मुहाबे ईमान मिलियो ईमान जेको आहे अमल ते मुक़दमा अमल मुअख़्ख़रा जे ईमान कामिल आहे त अमल क़बूल ईमान मिलियो क़ुरान मिलियो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन ई किताब जेको मां प्यारे मोहम्मद मुस्तफा से नाज़िल फरमायो तिबयानन लिकुल्लि शैइन इन में हर शइ जो बयान तू पुछंदो वञे क़ुरान जवाब ईमान मिलियो क़ुरान मिलियो रमज़ान मिलियो रमज़ान उहो प्यारो महीनो आहे जंहिंजे पोएं ॾहे में हिकु राति आहे जेका 1000 महीननि खां वधीक आहे 1000 महीना तुंहिंजी मुसलसल इबादत हुजे रोज़ो हुजे 5 वक़्त नमाज़ हुजे तहज्जुद हुजे पान को गुनाह न को मचाईंदो रहो इहा 1000 महीना घटिया हीअ राति अञा वधीक आहे हे बि नबी करीम जे मुहाबे मिली रहमान मिलियो उहो वक़्तु हो जट दीन खां परे पियल गुनाहनि में मंधोलियल जिन हक़ीक़ी अल्लाह खे विसारे पंहिंजा हथरा तो ख़ुदा तयारु कया उन्हनि खे सीधो आहे उन्हनि खां मुरादूं तलबनि था पिया उन्हनि कर्ज़ मारूद कनि था सरकार मदीना ॾिसी वरितो फरमायो इहो सीधो जेको तव्हां हिन खे कयो था छो चई असांजा सुवारशी आहिनि ख़ुदा वटि अल्लाह फरमाता वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी ख़लक़हुन्न उन्हीं के सिद्ध इबादत जो कयो जंहिं तव्हांखे ख़लक़ियो आहे महबूब जे सदके सरकार जे मुहाबे ईमान जी दौलत मिली क़ुरान मिलियो रमज़ान मिलियो असांखे रहमान मिलियो असांखे इन मौक़नि ते वॾी ख़ुशी करणु घुरिजे ही उहा ख़ुशी आहे दुनिया जो ख़ुशो जेके भी खुदा तोखे अता करे ये हिक तरफ हीअ ख़ुशी जेका अल्लाह पाक तो फिर हबीबन जे असांखे अता कई इहा ख़ुशी हर ख़ुशी का आला है तव्हांजे साम्हूं आजुल जलिंगर हकीकत में निगर अल्लाह जहां मुझा पोटरा मुझे फजलन जा बचड़ा बई आलम निगर आलम जा हाफिज जाए रब जो ही करम जेका असांजा अजीज सैयद जिनजा घर इन बस्ती में आहिनि खुदा जे फज़ल सां
उनजो औलाद भी नेक आहे, पाण त नेकन औलाद भी नेक आहे। सोहणी सोहणी सीरत आहे, प्यारी प्यारी सूरत आहे, ॾिसण सां दिलि ठरी पवंदो। ही मालिक जो करम आहे जे अल्लाह पाक हिन बस्तीअ खे दीन सां, सरकार जी शरीयत सां, निस्बत सां आबाद कयो। छल अल्लाह पाक करम फरमाए ही घरड़ा क़यामत ताईं शाद आबाद रहे। सभई जवाब में अल्लाह ताला एक एहसान जो बयान फरमायो आहे। एहसान लक़द मनल्लाहु अलल मोमिनीन, मन जो लफ्ज़ कलाम करीम में कंहिं बि नेमत एहसान लाइ न आहे। बस इते ही खुदा फरमाता लक़द मनल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला, बेशक मां अल्लाह मोमिनन जे मथां, ईमान वारनि जे मथां, कलमे पढ़ण वारनि जे मथां एहसान कयो। एहसान कयो उन्हनि में प्यारो रसूल मोकिलियो। नबी अलैहिस्सलाम जी आमद जो हिकु एहसान आहे हिन उम्मत अहिड़ो लफ़्ज़ मुबारक मन जो न तौरेत में आहे, न इंजील में आहे, न ज़बूर में आहे, न सहीफ़नि में आहे, जे आहे त कलाम अल्लाह में आहे। कांजे लाइ? मदीने जे मोह। इहो उहो एहसान आहे जेको महबूब यतीमनि जो यार, बेवाहनि जी वाह, निधण के धण जो धणी, उम्मत जो वालियो। एॾी त सहाबा कराम खे हुज़ूर सां मोहबत हुई जो हिकिड़ो मिंट जुदाई सही न सघंदा। उन सहाबनि मां हिकु असहाबी ख़्याल थो करे पंहिंजी दिलि में छो न करीमनि खे दावत अर्ज़ कयां। मुंहिंजे घर में अचे कुर्ब जा कदम घुमाइनि, घरवारी खां पुछे ॾे ख़बर कुछ आहे घर में? पाण चवे थी कहिड़ी घुर्जा, ये सरकार के दावत थो कयां, कुछ आहे ॿुधा। चए हिकिड़ो हल्को पहरूं बीठो आहे, ॿ अढाई सेर जवन जा पिया आहिनि। चए हाणे इहे खोड़ आहिनि, टे चार साहिबी साईं सां गॾिजी ईंदा, मां अर्ज़ कयां थो ये ख़िदमत में हाज़िर थियो। सलाम ॾिनई, पाण जवाब ॾिनो, या रसूल अल्लाह इदा कबी उम्मी, मुंहिंजो अर्ज़ु क़बूल फरमायो, मुंहिंजी दावत क़बूल कयो। फरमाया क़बूल आहे। हज़ूर साईं कंहिं साइल खे न मोटाईंदा, जेको बि साइल ख़िदमत में ईंदो उनखे माला माल करे छॾींदा। मोहम्मद जी नज़र आहे त मामूली नज़र न आहे, नज़र में उहो उजालो आहे, नज़र में उहो उजालो आहे जंहिं दिलि खे सिज जी रोशनी रोशन न कयो, जंहिं क़ब्र खे सिज जी रोशनी रोशन न कयो, इते बि मुस्तफा जो उजालो पहुचे। अॼु बि तव्हांजे क़ल्बनि में उजालो इश्क जो पहुची वियो आहे। इन महफ़िल में शरीक थियणु, हिकु जाइ ते वेहणु, पंहिंजे चुरपुर खे बंदि करणु, ॿिए पासे न निहारणु, पूरो तवजो, ही छा आहे? मोहबत जो उजालो आहे, इश्क जो उजालो आहे जेको दिलि में चिमकी रहियो आहे। इन्ही जो वधीक पतो तॾहिं पवंदो इज़ा फ़लक़त तराकी, जॾहिं मौत जो घोघरो लॻे थो, अहिड़े वक़्त में तुंहिंजी ज़ुबान कलमे खां न भुलाए। हेॾो मौत जा मारो, हेॾो कलमो अशाद, हेॾो कलमो किया। अल्लाह ताला फरमायो लक़द मनल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला, बेशक मां एहसान कयो मोमिननि जे मथां जो उन्हनि मां प्यारो रसूल मोकिलियो। नबी जी आमद जो एहसान नबी अलैहिस्सलाम थी आयो जे ही हबीब न दुनिया में कुर्ब जो कदम रखे, हाँ कुछ न हुजे, न
न दीन हुजे न नमाज हुजे न कुरान हुजे न ज़िक्र ख़ुदा हुजे न का ॿी नेकी हुजे ये सभु कर्म महबूबनि जे महल में थियो त महबूबनि खां अवल सरकार खां अवल अल्लाह ताला फरमाए थो व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन मुंहिंजे हबीब खां अवल दुनिया पधरी गुमराही पधरी गुमराही एक ॻुझी गुमराही भी पधरी ॻुझी त आम जाम हुई पर पधरी गुमराही अहिड़े गुमराही जे वक़्त में मदीने अचनि थो वो नबी जे फैज़ जो सिज चमकी रहियो आहे ही सिज जेको उभरे थो दुनिया खे रोशन थो करे इन जी रोशनी क़ल्ब में न पहुचंदी ही सिज कायनात खे रोशन थो करे मगर इन जी रोशनी क़ब्र में न पहुचंदी महबूबनि जे फैज़ जी रोशनी सरकार जे फैज़ जो उजालो क़ब्र में पहुचे थो सकरात में पहुचे थो ज़बान कलमे सां सरया क़ब्र में पहुचे थो पियो मुनकर के जवाब ॾे थो पियो ऐं इहो ई आवाज़ आहे मोहम्मद रसूलुल्लाह दे ख़बर नबी तो इहो कहिड़ो आहे जिन दुनिया में पंहिंजे प्यारे नबी खे सुञातो उन सां वास्तो रखियो त फौरन जवाब ॾींदा असां जिन मोहम्मद मुस्तफ़ा आहे उमेदा सब आशिक हो सब इश्क सां आबाद हो दिलियूं तव्हांजो रोशन तव्हां में ही करार जेको आहे अव्हांजे इश्क जो दलील आहे दावा जो दलील हूंदो आहे हज़ार भेरा को दावा करे तो दावा तॾहिं सची आहे जॾहिं दलील साम्हूं सचो अचे थो पियो अॼु तव्हांजी दावा त हक़ ख़ातिर आहे अल्लाह हिकु आहे वाहिद आहे अहद आहे ला शरीक आहे कुल शइ क़दीर आहे तव्हांजे लाइ दलील मदीना वारो साईं थी आयो इन दलील जेको आहे नबी जा मोह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु असांजे लाइ दलील थी आहे उहो दलील आहे साहब दावत कई ख़िदमत में हाज़िर अर्ज़ कई पाण क़बूल फरमायो त तुंहिंजी घरवारी अटो ॻोहे रखे मानी न पचा असां ईंदासीं पोइ मानी पचाईंदी वेंदी त मां तक़सीम कंदुमि वल्लाह मोती व अना क़ासिम मुझे मता अल्लाह जी अता है मां उनके तक़सीम कयां थो हज़ूर वंडींदो विराईंदो इनी वंड जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा इनी वंड जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं क़ब्र में कंदी पूरे मोटंदा इनी वंड जो तॾहिं पतो पवंदो जॾहिं क़यामत जो वॾो ॾियारो ईंदो पर मोमिन जे लाइ 4 रकात नमाज़ अञा वधीक इहो ॾियारो अञा घटि उन्हनि जे लाइ जिन जो वास्तो सरकार सां सचो आहे माई सास जल्दी में जवाब पीठा अटो तैयार थी वियो हर हिकिड़ो पहरू उन खे तकबीर ने छिले ठाहे गोश्त आॾो रखियो माई साहिब भाॼी तैयार कई अटो ॻोहे रखे त महबूब साईं जन अचनि त पोइ मानी पचाईंदी वञा हे हुकुम आहे वॾे भाउ जो ॾिठो त बाबे साईं खेले खे तकबीर ॾिनी आहे पंहिंजे नंढे भाउ खे लेटाए पोइ बेख़बर लेटाए पोइ छुरी घाटे मथां वहाए ॿिनि करण सां सिर धड़कंदा मां जी नज़र पई त वॾे बचड़े नंढे खे तकबीर ॾेई सिर धड़कंदा रखियो पोइ पोयो पई हे भव खां भाॻो जाइ ते चढ़ियो माई बि जाइ ते चढ़ी टपो ॾिनो टपे सां कांटो भॼी पदमी हाणे जंहिंजे घर में 2 लाश हुजनि अखियुनि सां वारदा ॾिसे उन घर जी छा हालत हूंदी पर महबूबा जी आमन जी ख़ुशीअ में बच्चा माई को विसरी
ये मोहब्बत आ दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत क़यामत में उन सां गॾु तव्हांखे सरकार जी सच्ची मोहब्बत आ तो पक ॼाणो तव्हांजो हथ हूंदो मुंहिंजी सरकार जी पाक दामन। मानी त्याग अर्ज़ कयो हिन अर्ज़ कयो पहिरियों त मुंहिंजा साईं चंद साहबी तव्हां सां गॾु अचनि। जॾहिं जाबिर ॿिए दफ़े जॾहिं जाबिर ॿिए दफ़े हज़ूर पाण फरमायो जेके बि मौजूद हो सभई उठो। जाबिर जी दावत काफ़ी तादाद में सारी मस्जिद मिल गई। जाबिर इहो ख़्याल न कयो त सरकार खे मां 50 माण्हुनि लाइ चयो सौल जे तादाद में सहाबी आहिनि पर ख़्याल कयो जे दिल भर फरमायो त पूरी बि पंहिंजी नज़र सां पाण अॻे में महबूबा जाबिर जे घर तशरीफ़ आहिनि। हज़ूर नज़र फेराई पुछनि था जाबिर तुंहिंजा बच्चा किथे आहिनि? अॼु हुन कचहरे मौजूदु न आहिनि। जे सच थो ॻाल्हाए त मथां साईं ते ॿार पवे, जे कूड़ थो ॻाल्हाए बि गुनाह। पर सां माई बीठी रोई रोई अखियुनि मां पाणी वही आयो। पर मां छो थी रोए भाई? ए साईं तव्हां मुंहिंजे मर्द खां पुछो उन शर्म को तव्हांखे न ॿुधायो मां सां वाक़ियो थियो आहे। मां ख़बर न कर ख़ुदा जो करम वॾो आहे। सिधो लाशनि जे मथां वही हली आहे। मथां अछो कपिड़ो बचनि ते पियो आहे। वही नाज़िल थियो मुंहिंजा नबी तूं दुआ घुर तो मां इनखे जिया नबी साईं दुआ घुरी आहे। दुआ खां बाद इशारो कनि था बचनि ॾे कुम बिइज़्निल्लाह उथो रब जे हुक्म सां हुक्म सरकार फरमाईंदो वियो सुभान अल्लाह। बेजानन खे जान ईंदी हुई ॿई बचड़ा उथी वेठा आहिनि। हिया मोहब्बत हिया निस्बत हिया वास्तो ॿिनि बचनि जा लाश घर में पिया आहिनि। हिकिड़ो कुठल बचड़ो आहे ॿियो घाटो भॼी पियो आहे त माई खे को गम ज़ाहिरन कोन्हे को ख़्याल कोन्हे पता सरकार ते ॿार पए थोरी ख़ुशी में बचा विसरी आहे। माई ख़ुद लाइ कमु कंदी आहे। मोहब्बत न चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहब्बत उन मक़ाम ते पहुचाए जिते ॿियो पहुची न सघंदो। इस बास फीहिम रसूला रसूलम मिन अनफुसिहिम उन्हनि मंझां उन्हनि ॾे मां रसूल मोकिलियो। हज़ूर जो नसब आली नसब। हज़ूर साईं अरबी कुरैशी हाशमी नबी जो नस्ल आली नस्ल। साहबा कराम में किताब लिखनि था इन्हनि ते मुफ़्तरनि घणो कुझु ॻाल्हायो आहे पर कवि दलील क़ुरान नाल। जॾहिं मदीने जा माण्हू मोमिन मुस्लमान कुछ हुजूर जे ख़िदमत में खणी आया या रसूल अल्लाह ये असांजो हक़ी नज़रानो क़बूल थियो। साईं न हाओ कई न कई वही नाज़िल थियो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन। हे मुंहिंजा नबी फरमाइनि त मां अजूरे जो तालिब न आहियां। मूंखे अजूरो न खपे। मुंहिंजो अजूरो छा आहे इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। मुंहिंजे क़रीबनि सां प्यार क़रीबन सां प्यार रखो। त कवि दलील इहो आहे त आले अली आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास हे नबी जा क़रीब आहे। वध में वध वॾो क़रीब मौला अली आहे जेको ख़ातून जो घोट आहे नबी जो सौट आहे। त हुकुम थियो इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा मुंहिंजे क़रीबनि सां प्यार
उन्हनि जो नस्ल वरी उन्हनि जो नस्ल तव्हांजो हलंदे नस्ल ब नस्ल थींदो आयो। अॼु बि उनजो नस्ल मौजूदु आहे, क़यामत ते मौजूदु रहंदो। त हर मोमिन जे मथां हक़ आहे, कहिड़ो बि सैयद आहे पहिरें उघाड़िया लटा फाटा पिया आहिनि, कपिड़ो मेरो लॻो पियो आहे, तव्हां उन ज़ात खे ॾिसो त काथो इहा ज़ात हली आहे। ॾिसणु कमु तव्हांजो, तव्हांजे मथां रहमत बरसाण मुंहिंजा अलाह यतलू अलैहिम आयातिही, अवांजे मथां क़ुरान जूं आयतूं पढ़े थो। हुयो ज़कीम, अवांखे पाक करे थो। तव्हां पलीत हो, तव्हां में दीन कोन हो, वज़ू न हो, गुस्ल कंदा हो त न लाहींदा हो। मुंहिंजो नबी तव्हांखे पाक थो करे पियो। उहा नज़र मुस्तफ़ा जी आहे जंहिंजे मथां हुज़ूर नज़र कर मुंहिंजी फरमाए थो त पेरनि खां वठी मथे ताईं पाक दोस्तो ही करम हे वक्त हे घड़ियो उलमाए कराम जो तव्हांजे साम्हूं हक़ जो बयान करणु, तव्हांजो ॿुधणु, हे सभु नबी करीम जे मुहाबे आहे। हज़ूर साईं न अचे हा त दुनिया गुमराही में ई जे गुमराहीअ खे परे कयो सरकार जी पाक नज़र पए। हे उहा नज़र आहे। तूं चवंदे त मदीने वारो साईं परे आहे, न जे दिलि तुंहिंजी वेझो आहे त साईं बि वेझो आहे। दिलि तुंहिंजी परे आहे त पंहिंजे क़िस्मत खे अस्माओ सलात अहले मोहब्बती व आरिफ हिकिड़ा उहे दरूद मोकिलनि था जिन जे दिलि में सरकार जी मोहब्बत न आहे। उहो दरूद मलाइक बारगाह में पहचाननि था। ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में सरकार जी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वन्नास अजमईन जेके बि इंसान सभिनि खां वधीक उहो दरूद पाण फरमाइनि था। मां ॿुधां थो उन खे बि सुञाणा थो। जे अव्हांजे सीने में नबी जी सिक आहे तव्हांजो दरूद नबी साईं गुंबद खज़रा में सरकार जो क़यामा उते ॿुधे थो और उनखे सुञाणे बि थो। अॼु नबी करीम त सुञातो आहे, जंहिं दिलि पर अॼु सुञातो त क़यामत में यार ज़रूरु चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम कलीमुल्लाह, उनखे अल्लाह पाक पंहिंजे कलाम सां नवाज़ियो। मुंहिंजे दिलि में ख़ुदा दीदार सां कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोई तूर और है, अर्श मौला। वक्त घणो गुज़री वियो। अल्लाह पाक तव्हांजा अचण क़बूल कंदो, हाज़िरी क़बूल कंदो। मालिक साईं खे उमेद आहे तव्हांजो दाऊं ख़ुदा पोइते न मोटाए। काथों जा हली काथे पहुता हो, सची सिक रखी आया हो। ये तव्हांजो माठ में रहणो, चुरपुर न करणो, महफ़िल खां ॿाहिरि न निकिरणो, ही तव्हांजो दलील आहे। तव्हांजी दवा बि सची आहे, तव्हांजो दलील बि सचो आहे। सुभान अल्लाह। अॼु अव्हांखे मदीना वारे साईं सही मोहब्बत जे मोहब्बत आहे त क़यामत में दिलि पर खां परे न वेंदो। नीगर तव्हांखे ॿुधायो न सोभान साहबी हो, एॾो त इश्क नबी जो पल पर न थींदो। हज़ूर जी ख़िदमत जो आयो मुंहिंजो परेशान फरमाइनि था सोभान तूं एतिरो मुंहिंजो छो आहे परेशान आहे, मुंहं में लहकार जी वियो आहे। या रसूल अल्लाह ॿी त बीमारी कान्हे का, अव्हांजी मोहब्बत आहे। रिझां थो तव्हांजे मुआबे जन्नत मिलंदी, पर जन्नत कहिड़े कम जी आहे जे मिले त मदीने जो मोह। फौरन इहा आयत नाज़िल थी फौलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु, उन्हनि जी रिफ़ाक़त, उन्हनि जी सोबत, उन्हनि जी संगत जिन मथां ख़ुदा जा इनाम आहिनि। मिन नबीयीन अंबिया अलैहिस्सलाम व सिद्दीक़ीन, उम्मत जा सिद्दीक़ व शुहदाए, उम्मत जा शहीद व सालिहीन व सुलहबाना। गुनहगारनि जो हथ हूंदो उन नेकनि जी पाक दावत। ये मोहब्बत आहे जेका ना चीज
के चीज़ करे थी ईअं न आहे ही वादो रुगो सोमान सां आहे ही वादो हर आशिक सां आहे इश्क वॾी चीज़ आहे इश्क उते पहुचाए या सिधो नथो पहुची सघे थो उमेद आहे सकरात ईंदी वेंदी कलमो ज़बान मां रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंता समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंता तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फ़िरली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंता तव्वाबुर रहीम या क़ादिल हाजात या मुफ़त्तिल अबवाब व या मुसब्बिबुल असबाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल वकील निअमल वकील ونعم المولى ونعم النصير نعم المولى ونعم النصير اللهم يا مقلب القلوب يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك ثبت قلبي على دينك صلى الله على خير خلقه سيدنا ومحبوبنا محمد وعلى آله وأهل بيته صحابه أجمعين آمين يا أرحم الراحمين